ख़बर मां शेयर कयूं पिया। किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण जे लाइ अॼु वधीक ॿिनि उॾामनि जी आछ कई वेंदी। अमा खे आगाह कयूं पिया। ख़ासि उॾामनि जे ज़रिए 360 शागिर्दनि खे ॾे वापसि आंदो वेंदो। हिकु उॾाम लाहौर ऐं ॿी इस्लामाबाद पहुचंदी। किर्गिस्तान में तशद्दुद वारनि वाक़िअनि खां पोइ पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो अमल शुरू थी वियो। ख़बर मां शेयर कयूं पिया। किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण जे लाइ अॼु वधीक ॿिनि उॾामनि जी आछ कई वेंदी। ख़ासि उॾामनि जे ज़रिए 360 शागिर्दनि खे ॾे वापसि आंदो वेंदो। हिकु उॾाम लाहौर ऐं ॿी इस्लामाबाद पहुचंदी। किर्गिस्तान में तशद्दुद वारनि वाक़िअनि खां पोइ पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो अमल शुरू थी वियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण जे लाइ अॼु वधीक ॿिनि उॾामनि जी आछ कई वेंदी। ख़ासि उॾामनि जे ज़रिए 360 शागिर्दनि खे ॾे वापसि आंदो वेंदो। हिकु उॾाम लाहौर ऐं ॿी इस्लामाबाद पहुचंदी। किर्गिस्तान में तशद्दुद वारनि वाक़िअनि खां पोइ पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो अमल शुरू थी वियो। ख़बर मां शेयर कयूं पिया। किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण जे लाइ अॼु वधीक ॿिनि उॾामनि जी आछ कई वेंदी। ख़ासि उॾामनि जे ज़रिए 360 शागिर्दनि खे ॾे वापसि आंदो वेंदो। हिकु उॾाम लाहौर ऐं ॿी इस्लामाबाद पहुचंदी। किर्गिस्तान में तशद्दुद वारनि वाक़िअनि खां पोइ पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो अमल शुरू थी वियो। किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण जे लाइ वधीक ॿिनि उॾामनि जी आछ कई वेंदी। किर्गिस्तान में तशद्दुद वारनि वाक़िअनि खां पोइ पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो अमल शुरू थी वियो आहे।